होलाष्टक यानी कि होलीअ जा पहिरियां 8 ॾींहं। चवंदा आहिनि कि हिननि 8 ॾींहंनि में कोई बि शुभ कार्य न कबो आहे। हिन साल होलाष्टक जेको लॻे थो उहो 26 तारीख़ खां वठी करे 7 मार्च ताईं इहो आहे। तव्हांखे यादि रखिणो आहे कि हिननि ॾींहंनि में कोई बि शुभ कार्य या नओं कार्य न करिणो आहे, छो त चवंदा आहिनि कि जॾहिं भक्त प्रहलाद भगवान विष्णु जो परम भक्त जेके चयो वियो आहे, उहो भगवान विष्णु जी आराधना तो करे, पूजा पाठ तो करे ऐं पंहिंजी पिता जी ॻाल्हि नथो मने, त हुन जो पिता जेको हिरण्याकश्यप आहे हुनखे होलीअ खां 8 ॾींहं पहिरियों अलॻि अलॻि यातनाऊं सां हुनखे मारण जी कोशिश तो करे। त हुन टाइम खां वठी करे इहे जेके 8 ॾींहं आहिनि उहे शुभ न मञिया विया आहिनि। छो त विष्णु भगवान जो परम भक्त प्रहलाद खे अलॻि अलॻि यातनाउनि जो सामनो तो करणो पए। चवंदा आहिनि कि हिरण्याकश्यप पंहिंजे पुटु प्रहलाद खे कॾहिं पहाड़ खां फिटी तो करे, कॾहिं मदमस्त हाथियुनि जे अॻियां छॾे तो ॾे, कॾहिं टकंदे पाणी में तो साड़े, पर भगवान विष्णु जो परम भक्त थियण सां उहो बचाव थी तो वञेसि। त हिननि 8 ॾींहंनि में कोई बि शुभ कार्य हुजे, यानी कि गृह प्रवेश हुजे, यज्ञ हुजे, मंगल कार्य हुजे, विवाह कार्य हुजे, मुंडन संस्कार, उपनयन संस्कार, जेके भी कार्य शुभ मञिया विया आहिनि हिननि खे थी सघे त न करिणो आहे। भगवान विष्णु तव्हां सभिनीनि जे घर में आशीर्वाद ॾे ऐं भक्त प्रहलाद जो हिननि 8 ॾींहंनि में नालो वठण सां भगवान विष्णु हुननि खे मोक्ष जी भी प्राप्ति कराईंदा आहिनि। त यादि रखंदा, हिन साल जेको होलाष्टक चालू थिए थो उहो चालू थिए थो 26 फरवरी खां 7 मार्च ताईं।